अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ विच में फ़ोन ते राब्तो। मुल्क जी सियासी सूरतहाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। पंजाब जी सियासी सूरतहाल ऐं वॾे वज़ीर जे एतमाद वारे वोट जो मामिलो बि गौर हेठि आयो। सदर आरिफ अलवी इस्लामाबाद में मकानी चूंडुनि बाबति बिल ते सही खां इनकार करे छॾियो। ऐवान सदर जे तर्जुमान मूजिबि सदर आइन जे आर्टिकल 75 जे छिक B1 तहत कैपिटल टेरिटरी लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल ते एतिराज़ वारे छॾिया। सदर जो चवणु आहे त पोलिंग जी तारीख़ जो ऐलान बावजूद वफ़ाक़ी हुकूमत यूनियन काउंसिल जे अंगखरनि में 50 मां वधाए 100 कयो हो, जंहिं सबबि मकानी चूंडूं अल्तवा जो शिकार थी वयूं। वफ़ाक़ी हुकूमत जे तकड़ ऐं बदनियती सबबि इस्लामाबाद में ॿ भेरा मकानी चूंडूं मुलतवी थियूं। चूंड अमल में देर जमहूरियत लाइ मस्बत न आहे। प्रोजेक्ट है हमारा, उसको हम इतना रोबस्ट इस तरीके से बना रहे हैं कि अगर कोई शख्स, हमने अंदाजा लगाया है कि खर्चा तो ज्यादा आ सकता है, लेकिन हम 3 लाख रुपए तक सपोर्ट करेंगे एक घर को। अगर कोई कंपनी 100 घर बनाना चाहती है, गांव बनाना चाहती है, वो भी इस प्रोजेक्ट में आएगी। मुझे अल्लाह ताला पे पूरा भरोसा है कि अल्लाह ताला की मदद से हम ये पूरा करेंगे और ये 20 लाख घर बनाएंगे। हम इलेक्शन कभी पोस्टपोन नहीं कराना चाहते थे। वजूहात वक्त भी जब इलेक्शन होंगे तो हम इलेक्शन कमीशन को ये सिंध हुकूमत लिखेगी। कुछ इलाके, जैसे मैंने आपको बताया शेरपुर नाथन शाह में शायद मैं विजिट फिर करने जा रहा हूँ, खुद भी मुआयना करूंगा। जोही का कुछ है जहाँ पे नहीं है अभी तक रोड नेटवर्क के लोग पहुंच सके, स्कूल बिल्कुल तबाह हो गए, वहां शायद हम रिक्वेस्ट करें। लेकिन जहां इलेक्शन हो सकते हैं, तो जहां पे इलेक्शन हो सकते हैं, हम कभी इलेक्शन से क्यों नहीं भागे। और आपने कहा मेयर उसका आएगा जिसको कराची वाले चाहेंगे। बाकी हम बिल्कुल इलेक्शंस के लिए तैयार हैं। हम चाहेंगे कि हर पार्टी उसमें पार्टिसिपेट। इलेक्शन अलायंस कोई करता है या मिलता है तो इसमें कोई एतराज नहीं होना चाहिए। तो भट्टाखोरी खत्म हो गई है। इस शहर को अब कोई बंद नहीं कर सकता जैसे पहले हुआ करता था। खैरपुर नाथन शाह ऐं जोही तालुकनि में मकानी चूंडूं मुलतवी करण लाइ इलेक्शन कमीशन खे दरख़्वास्त ॾिनी वेंदी। जोही ऐं कैन शाह जो रोड नेटवर्क अहिड़ो न आहे जो उते मकानी चूंडूं थी सघनि। वॾे वज़ीर मुरादिल शाह कराची ऐं सेवण में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त आलमी बैंक 120 अरब रुपयनि जो कर्ज़ मंज़ूर कयो आहे। 60 अरब सिंध हुकूमत मुख़तस कया आहिनि। ॿोॾि मुतासिरनि लाइ 20 लख घर ठाहिण जो टारगेट पूरो कंदासीं। कराची में 15 जनवरी ते मकानी चूंडूं थींदियूं ऐं मेयर उहो ई थींदो जंहिंखे कराची जो अवाम चूंडींदो। एमक्यूएम जे धड़नि जे गॾु थियण ते एतिराज़ न आहे। सिंध में सस्ते अटे जे स्टॉलनि ते अटो 65 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। महांगे अघ ते विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। हुकूमत ऐलान कयो त अटो जेको आहे 65 रुपया किलो मिलंदो। हिते सॼे ज़िले में किथे वठो 65 रुपया किलो कोन थो मिले। अटो ॾाढो महांगो थी वियो आहे। ग़रीब माण्हू आहे, असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। रस्के ते कमायूं था, कॾहिं 100 कॾहिं 200। अटो वठूं, खंडु वठूं, डालडा वठूं, छा वठूं? गरीब माण्हू परेशान थींदा वञूं। 400 रुपया दिहाड़ी कमाइण वारा शाम जो यकीन पुछो किलो अटो वठो वञूं। सुबुह असांजा बच्चा लंगड़ हूंदा आहिनि, वरी शाम जो वठी वेंदा आहियूं। हीअ सॼी गवर्नमेंट जी मनमर्ज़ी आहे। सिंध में अटे जे अघ ते ज़ाब्तो न आयो। ॿोॾि ऐं बरसात सटियल अवाम अटो 120 खां 150 रुपयनि ताईं फ़ी किलो ख़रीद करण ते मजबूर। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, बाडर ऐं पीर जो ॻोठ, पुनरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। ॾियाड़ी ते कमु कंदड़ पुरहतनि जो गुज़ारो मुश्किल बणिजी वियो। हुकूमत पारां सस्तो अटो फराहम करण वारे ऐलान ते अमल न थियो। मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू सस्तो अटो फराहम कंदड़ गाॾियुनि जे इंतज़ार में वेठल। एहतजाज जो सिलसिलो बि जारी। गुज़िरियल साल शहबाज शरीफ़ वाइदो कयो हो त कपड़ा विकिरो करे अटो सस्तो कंदो। असां सम्झो हुयो त शहबाज शरीफ़ पंहिंजे कपड़नि जी ॻाल्हि करे रहियो आहे। हाणे ख़बर पई त हू अवाम जा कपड़ा विकिरो करण जी ॻाल्हि करे रहियो हो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त मौजूदा हुकूमत 8 महीना वधीक रही त अवाम जिस्म ते बनियान पाइण जहिड़ो बि न रहंदो। पाकिस्तान ऐं भारत तय थियल 78 एटमी ठिकाणनि ऐं सहूलियतुनि जी लिस्ट हिक ॿिए जे हवाले करे छॾी। परदेही ऑफिस जे तर्जुमान मुताबिक़ ॿिन्ही मुल्कनि में 31 डिसंबर 1988 खां ठाह मौजूद आहे, जंहिं जी 27 जनवरी 1991 ते तौसीक़ कई वई। उन ठाह ते ॿई मुल्क एटमी ठिकाणनि ऐं सहूलियतुनि जे हवाले सां हर साल फ़हिरिस्तनि जी मटासटा कंदा आहिनि। नए साल जे मौक़े ते पाकिस्तान ऐं भारत हिक ॿिए जे हाई कमीशन में एटमी ठिकाणनि जी फ़हिरिस्त जी मटासटा कई।
साकिब निसार ने जो फैसला दिया, जो सादिक और अमीन का दिया, वो तुम्हारे सामने आ गया। साकिब निसार जो घड़ियां चोरी करता है और तोशे खाने की चीजें चोरी करता है, वो ईमानदार हो सकता है? तुम पंजाब की खैर मनाओ, इसलिए कि पंजाब में वोट ऑफ कॉन्फिडेंस लेना आपके लिए मुश्किल हो जाएगा चौधरी साहब। और चौधरी साहब, चौधरी परवेज इलाही साहब मोहतरम, मैं आपसे भी गुजारिश करूंगा, इंसान की खसलत तब्दील नहीं होती। मैं आपको भी कहता हूं, जिस पे एहसान करो उसके शर से डरो। आपने एहसान करके उनकी हुकूमत बनाई, अब इमरान खान के शर से डरे। दिल से मैं कहता हूं कि आप भी खुश नहीं होंगे उससे। साकिब निसार घड़ियूं विकिरो कंदड़ शख्स खे सादिक अमीन करार ॾिनो, कैसे हिसाब ॾियणो पवंदो। वफ़ाक़ी वज़ीर सरदार अयाज़ सादिक लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे त इमरान खान जो घेरो तंग थियण वारो आहे। हाणे पंजाब हुकूमत जो ख़ैर घुरे, पंजाब में एतमाद जो वोट थियण वारो आहे। चौधरी परवेज़ इलाही खे चवां थो, जंहिं ते एहसान कयो उन जे छिर खां डिॼो। मलीर जे इलाइक़े रेड़ी मियाण ॻोठ में इंसानियत लॼाईंदड़ वाक़ियो। 8 सालनि जे मासूम निगर रिज़वान वराणी जो लाश कढी गलो कपे धड़सुसी खां धार कयो वियो। पुलिस वाटसन समेत सभई माण्हू गॾु थी विया। रिज़वान जे मढ़ खे ॿीहर मिटीअ मां हवाले कयो वियो। उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत माणींदड़ थरी मीरवा वासी फौजी जवान जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। फौजी एज़ाज़ सां तदफ़ीन। पाक फौज जे जवान वसीम छर जी जनाज़े नमाज़ में फौज जे आफ़ीसरनि ऐं शहरनि शिरकत कई। शहीद जे मढ़ खे फौजी जवाननि सलामी पिणु पेश कई। कराची जे शहरशाह सिंधी पाड़े मां मुबैना तौर अगवा थियल 13 वरनि जी रमीला सोनू महेश्वरी जी बाज़ियाबी लाइ वारसन ऐं महेश्वरी एक्शन कमेटी पारां कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो, प्ले कार्ड खणी नारेबाज़ी। वारसन इल्ज़ाम हयो त संदन न्याणी खे अगवा करे ज़बरदस्ती निकाह कयो वियो। छोकिरी नाबालिग आहे, खेसि वापसि कराए वञे। थारूचा भरिसां कलोड़ा ऐं चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरनि में तकरार तां वधीक हिकु ॼणो क़तलु। दरबेले जे कचे में फायरिंग जे नतीजे में नौजवान मुनवर अली चांडियो मारिजी वियो। धुरनि में छिकताण। दादू में नए साल जी आमद जे मौक़े ते जशन दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियल नीगर दम ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि ॻोठ जांगिया पवर में फायरिंग दौरान यतीम नीगर फैज़ान पवर संदसि मामे जी उताक में मुबैना फायरिंग दौरान ज़ख़्मी थी पियो हो। कंदकोट पुलिस जे मारिजी वियल धाड़ेलनि जे वारसनि सां मुबैना ॾींहुं। मारिजी वियल धाड़ेलनि जा लाश वारसन हवाले करण एवज़ ॿिनि मुर्गियुनि खे बाज़ियाब कयो वियो। 3 ॾींहं अॻु पुलिस मुक़ाबले बाद मारिजी वियल इनाम याफ़्ता धाड़ेल शरीफ बंगवार ऐं संदसि साथी वाहा बंगवार जा लाश वारसन हवाले कया विया। पुलिस मूजिबि धाड़ेलनि जा लाश वारसन हवाले करण बाद मुगवी रसूल मीराणी ऐं यासीन उर्फ चालू गोलो खे बाज़ियाब करायो वियो। बिरपुर माथिलो भरिसां शादी न कराइण तां पाण खे मुबैना तौर बाहि ॾेई साड़ींदड़ नौजवान इस्पताल में दम ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं जरवार में नौजवान विकी कुमार पाण खे बाहि ॾिनी हुई। कैस गेम्स इस्पताल खां कराची नियो पियो वियो त रस्ते में फौत थी वियो। वाटसन मूजिबि गुज़िरियल ॾींहुं नौजवान विकी कुमार शादी न कराइण तां पाण खे बाहि ॾिनी हुई। सजावल चूणे जो भरिसां 8 ॾींहं अॻु जानियुनि सां भरियल कोच कल्टी थियण सबबि ज़ख़्मी थियल नारी दम ॾेई छॾियो। नारी आसपा चांडियो जे फौत थियण खां पोइ फौतुनि जो अंग वधी 7 थी वियो। हादसे में कुआर जी अमड़ गोहर खातू ऐं 3 ॿारनि समेत 7 ॼणा मौक़े ते फौत ऐं 18 ज़ख़्मी थी पिया हुआ। क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म एशिया कप में भारत खे शिकस्त 2022 जो बहितरीन लम्हो करार ॾेई छॾियो। पीसीबी पारां जारी कयल वीडियो पैगाम में बाबर आज़म चयो त गुज़िरियल साल रेड बॉल में पाकिस्तान खे घणी कामयाबी न मिली। टेस्ट क्रिकेट बि उमीदनि मूजिबि न खेॾी सघियासीं। एशिया कप में भारत खे शिकस्त, T20 वर्ल्ड कप जे फाइनल में पहुचण ऐं श्रीलंका में रिकॉर्ड टेस्ट हदफ़ हासिल करण यादगार लम्हा आहिनि।
ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में ॿी टेस्ट मैच सुभाणे कराची में खेॾी वेंदी। नेशनल स्टेडियम में कीवी टीम जी भरपूर प्रैक्टिस। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में पहिरीं टेस्ट मैच बिना नतीजे ख़तम थी वई हुई।